केतिरो सुठो फंडरेज़र आहे रोबोट। थोरो ॾिसो त विज़िटर्स फंडरेज़र में मौजूद सामान में काफ़ी दिलचस्पी वठी रहिया आहिनि। गुड्स छा के चइबो आहे? रोबो गुड्स उहे शयूं आहिनि जेके पाण पोखे या तयारु कयूं वेंदियूं आहिनि। छा तूं ॿुधाए सघे थो कहिड़ियूं शयूं पोखे ऐं कहिड़ियूं शयूं फैक्ट्रियुनि में तयारु कयूं वेंदियूं आहिनि? हाँ, छो न? फ्रूट ऐं भाॼियूं यानी वेजिटेबल्स पोखियूं वेंदियूं आहिनि ऐं जॾहिं त कपड़ा यानी क्लोथ्स, मोबाइल, किताब ऐं रांदीका फैक्ट्रियुनि में तयारु कया वेंदा आहिनि। ज़बरदस्त रोबो। हे ॾिसो रोबो, हे छोकिरी ॿारनि जे मुंहं ते फेस पेंटिंग करे रही आहे यानी पंहिंजी सर्विस फराहम करे रही आहे। अहिड़ी तरह केतिरा माण्हू गुड्स सेल नाहिनि कंदा बल्कि पंहिंजी सर्विस फराहम कंदा आहिनि। हे ॾिसो, हे मैजिशियन यानी जादूगर पंहिंजे फन सां माण्हुनि खे एंटरटेन करे रहियो आहे। छा तूं कुझु ॿिया अहिड़ा माण्हू ॿुधाए सघे थो जेके हिन फंडरेज़र में माण्हुनि खे सर्विसिस फराहम करे रहिया आहिनि? हाँ, छो न? सिक्योरिटी गार्ड जेको असांजी हिफ़ाज़त करे थो ऐं हे स्वीपर जेके सफ़ाई करे रहियूं आहिनि ऐं हे ॾिसो हिकु नर्स बि त आहे जेके माण्हुनि खे मेडिकल हेल्प ॾेई रही आहे। हे सभु पंहिंजी सर्विस ई त ॾेई रहिया आहिनि। ज़बरदस्त रोबो। हाणे अव्हां सोचियो ऐं पंहिंजी कॉपी में इन्हनि माण्हुनि जा नाला लिखो जेके अव्हां खे स्कूल में सर्विस ॾेई रहिया आहिनि। वधीक ॿुधायो त अव्हां इन्हनि खां कहिड़ी सर्विस वठी रहिया आहियो। हिन पिक्चर खे गौर सां ॾिसो ऐं ॿुधायो त which goods are being sold in school canteen यानी कहिड़ा गुड्स हिन स्कूल में सेल कया वेंदा आहिनि। Who is the seller यानी केरु इन गुड्स खे सेल करे रहियो आहे। Who is the buyer यानी केरु इन गुड्स जो बायर यानी खरीदार आहे।